तहसील वाह मानिकंदड़ टंडो सुमरो 2 शाख ते नंढनि आबादगारनि जो इरीगेशन खाते जे हथरादू वाराबंदी खिलाफ़ इरीगेशन ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि शरीफ़ लुंड, बागी हबीबुल्ला कालरू, शकील अहमद लुंड, अली अहमद हकड़ो, फ़कीर इनायतुल्ला कालरू, अफ़ज़ल हकड़ो, इस्माइल उमरानी, इशफाक लुंड सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उहा जेको असांखे रोटेशन मां कढे असांखे पंहिंजी शाख हलाई ॾिनी वई। हीअं छो जो पोखी जो टाइम लॻो पियो आहे थियो ऐं नंढा ज़मीनदार आहियूं, असांजी पोखियूं जेके डैमेज बि थियनि। बराए महिरबानी असांजी शाख जाइज़ मुतालबा जेके आहिनि उहे असांखे मञा। टंडो सुमरो 2 जेका शाख आहे असांजी हुनखे बिला जवाज़ जेको तो बंदि कई वई आहे, उन खिलाफ़ असां मरण खे हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। सरकार खे ॾिनी आहे, इन जी दरख़्वास्त बि ॾिनी आहे। गुज़िरियल 8-10 सालनि खां एहतजाज बि कराईंदा पिया अचूं, पर को बि खड़तेल नथो निकिरे। इन करे असां जेको सो हाणे मरट घणी ताईं बुख हड़ताल कई आहे। जेको लाइअमल ठाहे या त रोड ब्लॉक करणो पवंदो या त इहो एहतजाज असांजो जारी रहंदो जेसीं ताईं शाख मरण घड़ी ताईं नथी खुले। सदाईं रोडनि ते हूंदो आहे, केॾी महिल कोर्टुनि जा चकर, केॾी महिल रोडनि ते धरना, केॾी महिल प्रेस क्लबनि जे अॻियां एहतजाज। उनजो मेन कारण इहो आहे त हिते जेका वॾनि पेटनि वारा जेके वेठा आहिनि ऐं उन्हनि जूं वॾियूं वॾियूं जेके शाखूं आहिनि उहे हलनि थियूं। उन्हनि ते का बि रोटेशन कोन्हे, का बि बंदिश कोन्हे। जेकॾहिं रोटेशन आहे या जेकॾहिं वाटर बि बंदि कयो वञे थो, उहो सिर्फ़ु नंढड़े आबादगार जो कयो वञे थो, उहो सिर्फ़ु उन आबादगार जो कयो वञे थो। ऐं तव्हांखे ॿुधायां त तव्हां सभिनी पुराणे सभिनी मरहलनि खां वाक़ुफ़ु आहियो। मथे ॾिसूं था असांजा जेके अप्रोचेबल रीचेबल ज़मीदार आहिनि उनजा फुल फ्लेज पाणी हलंदा बिना के रुकावट जे, बिना के बंदी जे। हेठियां ज़मीदार जे में नज़र विझो थी वञे मिडल क्लास जा ज़मीदार आहिनि, जंहिंमें 50 जा आहिनि, 100 एकड़ जा ज़मीदार आहिनि, 25 एकड़ जा ज़मीदार आहिनि। उन्हनि जो पाणी अची ईअं एन मौक़े ते थिया थो थिए, वारनि बंदे ते बंदि थो थियो वञे। सो इन निज़ाम मां असां तंग थी चुका। आबादगार मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदा। कैमरामैन टीम सां गॾु जानमोहन समेजो, सिंध टीवी न्यूज़ टंडोलायर।